बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो, तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो ख़ुश शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 32 क़िस्तूं तव्हांजे आॾो पेश करे चुका आहियूं। अॼु उन जी 33 क़िस्त सां तव्हांजे साम्हूं। दोस्तों, हजम पंहिंजे भाइरनि जो किस्सो बयानु करे रहियो आहे। पंजे भाउ जो कल्ह चौथें जो बि पूरो कयोसीं, पंजे जो हलियो हो अध में। अॼु उन पंजे भाउ जो किस्सो बक़ाया जेको आहे किस्सो उन पंजे भाउ जो मां रिपीट नथो कयां। दोस्त जिन न ॿुधो आहे, दिलचस्प किस्सो हुयो, गुज़िरियल क़िस्त ॿुधंदा। हाणे हिन ॿुधायो त चई त पोइ हिकिड़ो कारो ग़ुलाम आयो, उन अची चई त मुंहिंजे भाउ खे ॾाढो मारियो, मुंहिंजे भाउ जा कपिड़ा फाड़ियईं। पोइ चई मुंहिंजे भाउ खे एॾो मारियईं, मर्डिंग करे छॾियईं। उन खां पोइ हुन लूणु घुरायो, मुंहिंजे भाउ जे फटनि ते उहो लूणु बुरकियईं। पर हाणे मुंहिंजे भाउ खे कुझु समक आई। उन सोचियो त जेकॾहिं दाहूं कंदुसि त हे मूंखे अञा ईज़ा वरींदो। तंहिंजे करे मुंहिंजे भाउ मिखिर कयो त जीअं हे सम्झे त मरी वियो आहे, त भला पोइ मूं मां हथ कढे। लूणु छिड़कईंसि, तकलीफ़ ॾाढी आई, पर चई हुन पाण ते कंट्रोल कयो, चुरपुर हुन न कई। इते हुननि खे बि अंदाज़ो थियो त हे मरी वियो। पोइ हुन हबशी ग़ुलाम वरी दाह करे पुछा कई त उहा तहखाने वारी किथे आहे। ईअं जो चई त उहा साॻी पोड़ी आई जेका हिनखे हिते वठी आई। उहा पोड़ी उन्हनि खे बि ख़बर हुई सॼे किसे जी, उहा बि का हिननि सां ॿधल हुई। सो पोड़ी बि इहो ई सम्झो त हाणे मरी वियो आहे, तॾहिं मूंखे घुरायो अथई। पोड़ी हिनखे पेरनि खां गेले ऐं हिकिड़ो तहखानो हुयो, उन तहखाने में वञी हिनखे हेठि उछलाई। हेठि जो तहखाने में उछलाई त उते अॻ ई लाश पियल हुया। माना हिननि जो को धंधो इहो, माण्हू खे फुरे लुटे पोइ हुनखे मारे छॾींदा हुआ, वरी उनजो लाश उते तहखाने में उछलाए छॾी। के लाश ॻरी विया हुआ, के सफ़ा हॾा थी विया हुआ, के ताज़ा लाश बि हुया। मुंहिंजे भाउ खे चई त वञी उते उछलाए। हा, दाहूं बि न पियो करे, धप पई अचेसि, दाहूं बि न पियो करे। दाह कंदो त वरी उहो कढंदसि ॿाहिरि, वरी सज़ा ॾींदसि। पाण ते ज़ब्त करे वेही रहियो, चौधारी लाश हुजनि। इहो आहे त मुंहिंजे भाउ खे हिननि धक जेके हया न, मथां जेको लूणु छड़कियुसि, लूणु हिनखे तकलीफ़ ॾिनी, पर लूणु ॼण हिनखे दवा थी लॻो, हिनजो रतु बीही वियो। न त जेकॾहिं रतु वहेसि त उहो मरी वञे। रतु मुंहिंजे भाउ जो बीही वियो। जेको रतु वहेसि पियो, उहो रतु बीही वियो। हिते कुझु घड़ी खां पोइ मुंहिंजे भाउ उथियो, उज़वा चोरियईं हेॾे होॾे, तहखाने खे ॾिठईं, चौधारी रुगो लाश हुजनि, ड्रिज बि थिएसि पियो। 2 ॾींहं मुंहिंजो भाउ उन कैफ़ियत में उते रहियो, उन लाशनि सां गॾु मुंहिंजो भाउ उते रहियो। पोइ सोचईं त हाणे जेसि हिते त पोइ मरी वेंदुसि, का निकिरण जी वाह कयां, दाह कंदुसि त वरी मारींदा, पंहिंजी हिमत कयां। उथी वरी उन तहखाने खे हेॾे हेॾे ॻोल्हण लॻो। चौधारी ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिन ॾिठो तहखाने में हिकिड़ो नंढड़ो चोर दरवाज़ो हुयो, ॿाहिरें पासे ॾांहुं। हेठि हुयो तहखाने में, मथे हो हुया, माना एॾे मथे एतिरो आवाज़ु न पियो वञे। हिन ज़ोर ॾेई ॾेई हेॾां होॾां करे नेठि उहो दर खोलियो। दर जो खुलियो, दर खोले हे ॿाहिरि निकितो। अलाह सणाई कयसि, कंहिंखे ख़बर न पई। ऊंदहि लॻी पई, माना राति जो वॻड़ो हो, हे निकितो। सुबुह ताईं उते बैठक जेका हुई, उते बैठक में वरी लिकी वेही रहियो। सुबुह थियो त ॾिठईं त उहा पोड़ी साॻी वरी का ॿिए शिकार लाइ निकिती। मुंहिंजो भाउ उथियो उन पोड़ीअ जे पोयां, आस्ते आस्ते वञे पियो। पोड़ीअ खे त तसवर ई कोन हो, पोड़ी जे पर में त मुंहिंजो भाउ जे ॾाले त उहो वियो मरी। माना हिननि त इहो ई सम्झो त उहो मरी वियो। मुंहिंजो भाउ हुन जे पोयां आस्ते आस्ते
पोड़ीअ जे पोयां हली। अॻिते वञी पोड़ी का ॿी घिटी वरिती शिकार जी ॻोल्हा में। मुंहिंजो भाउ लिकंदो लिकंदो अची घर पहुतो। घर पहुची इन इलाज करायो। 2-3 ॾींहंनि में मुंहिंजो भाउ वरी सही थी वियो। पोइ मुंहिंजो भाउ ॿाहिरि निकिरे पियो, ॾिसे पियो त इहा पोड़ी माना रोज़ हिकु न हिकु माण्हू खे वठी वेंदी, शिकार करे हिकिड़ो त हिकिड़ो माण्हू वठी वेंदी पोड़ी। कुझु ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे भाउ छा कयो जो हिकिड़ी थेली ठाहे, मोचको कमु त कंदो हो, सो थेली ठाहे ऐं उन में विधई शीशे जा टुकड़ा भॻल भञी शीशे जा टुकड़ा, उहा सॼी थेली उन सां भरे पंहिंजे चेल सां ॿधई। अॻ में पैसा रखबा थेलियुनि में, पुराणे दौर में फिल्मुनि में ॾिसंदा हूंदव त दीनार ऐं दरहम हूंदा, नोट कोन हूंदा, उहे थेलियुनि में रखबा। थेलियुनि में थेली वरी ईअं चेल सां पटो ॿधल हूंदो हो, पोइ उन में लड़काए छॾिबी। मुंहिंजे भाउ चेल सां उहो पटो ॿधो, निकितो ॿाहिरि, ॿाहिरि मुल्क जो लिबास पातई, उतां जो लिबास न। हिकु त मुंहिंजे भाउ ॾे हुननि जो तसवर बि कोन हो, पर हिनखे इहो त मता केरु सुञाणे। हिकिड़ी तलवार बि खईं, उहा लिकाई तलवार। हाणे पोड़ीअ जी तलाश में हो, ईअं ओचितो हिनखे पोड़ी नज़र अचे। पोड़ी नज़र आए त पोड़ी बि शिकार जे ॻोल्हा में ई हे सिधो वियो पोड़ीअ जे साम्हूं, पाण ई पोड़ी जे साम्हूं वियो। पोड़ी खे चई त पोड़ी मां परदेसी आहियां, हितां जो न आहियां, अॼु ई हिन शहर में पहुतो हां। को मुंहिंजो ॼाण सुञाण वारो को वाक़ुफ़ बि हितां जो न आहे। तो वटि ताराजी हूंदी जंहिंमें 900 दीनार अचनि, तोरींदुमि। अहिड़ी ताराजी हुजे, माना वॾड़ी ताराजी हुजे जंहिंमें 900 दीनार अचनि। इहा जे न तूं मुंहिंजी करी महिरबानी मूंसां त मां तोखे हिन जे एवज़ में कुझु दीनार ॾींदुसि। जो मूंखे हिते केरु सुञाणे कोन, मां कंहिंखे चवां, ईअं तोखे ॾिठुमि, अलाए छो तुंहिंजे मुंहं में ॾिसां थो त नीमक आहे, मुंहिंजो कमु कंदीअ, सो जेकॾहिं इहो करीं ताराज़ी आण त मां तोखे उन जे एवज़ में कुझु दीनार ॾींदुसि। पोड़ी त हूंदी शिकारनि जे पोयां ई। हाणे पोड़ीअ जे लेखे त हे त बणा पाण हिनखे खुटी खयो आहे, हेॾा दीनार अथसि, पाण अची मूं वटि पहुतो आहे। सो पोड़ी दिलि में ॾाढी ख़ुशि थी। पोड़ी चएसि त भाउ मुंहिंजो पुटु सोनारो आहे, मुंहिंजो पुटु सोनारो आहे, सो उन वटि हर क़िस्म जूं ताराजूं पयूं आहिनि, नंढड़ियूं वॾियूं हर क़िस्म जूं ताराजूं मुंहिंजे पुट वटि आहिनि। तूं हल मूंसां गॾु, पर तकिड़ो हल त इहो घर न हलियो, इहो दुकान ते न हलियो वञे, उहो दुकान ते न हलियो वञे, हल मूंसां गॾु घर हल त तोखे मां हली उन हेठां इहे तोराइजांइ। मुंहिंजे भाउ चयसि त हल तूं अॻियां हल, हाणे मूंखे त ख़बर कान्हे, तुंहिंजो घर जेको आहे मूंखे तूं वठी हल त मां हलां। पोड़ी दिलि में ॾाढी ख़ुशि थी त बणाए हिनखे खुटी पाण खयो आहे, हेॾे पैसे वारी आसामी हथ अची वई आहे। मुंहिंजो भाउ हिन जे पोयां, पोड़ी हिन जे अॻियां, तव्हां त पोड़ी साॻियो हिनखे उन घर में वेठी आई जिथे मुंहिंजे भाउ खे अॻ में वेठी आई। पर इहो हो त हाणे हिकु त हिननि खे तसवर में ई कोन हो, हे पंहिंजे पर में हुनखे मारियूं वेठा, हे पिया सम्झनि त हुनजा हॾा बि ॻरी विया हूंदा। वरी वॾी ॻाल्हि त मुंहिंजे भाउ वरी वेस बि मटियो त ॼण हिननि जो हिन ते तसवर ई न पियो। मुंहिंजे भाउ खे उहो असुलु उन दर ते वेठी आई। मुंहिंजे भाउ त जाइ सुञाती, उते बि हिन दर खड़कायो पोड़ीअ, दर खड़काई त उहा साॻी छोकिरी निकिरी आई जेका अॻे दफ़े आई। पोड़ी उनखे ॾिसी ऐं खिली उनखे चई त अॼु मां तुंहिंजे लाइ चर्बीअ वारो गोश्त आंदो अथमि, चर्बीअ वारो वह वारो गोश्त आंदो अथमि। हुन छोकिरीअ छा कयो, मुंहिंजे भाउ खे हथ खां वठी ऐं चई त अचो अंदरि। मुंहिंजो भाउ हलियो अंदरि,
साॻियो ई घर हो जंहिंमें मुंहिंजे भाउ खे अॻ में वठी आई। मुंहिंजे भाउ सां वेही उहा छोकिरी कचहरी करणु लॻी। कुझु घड़ी रखी हिनखे चई त जेसि ताईं मां न मोटां न त हितां उथजां न। हिननि जी त किरती इहा हूंदी। हू हली। घड़ी मस गुज़री त उहो साॻियो ई हबशी ग़ुलाम उघाड़ी तलवार खणी अची मुंहिंजे भाउ जे मथां बीठो। मुंहिंजे भाउ खे चई त मलउन उथ। मुंहिंजे भाउ खे त सॼी ख़बर हुई त हे थियणो आहे। मुंहिंजो भाउ उथियो। ग़ुलाम अॻियां, मुंहिंजो भाउ हुन जे पोयां। हिते मुंहिंजो भाउ हिन जे पोयां हले पियो, पर पंहिंजे कपिड़नि में जेका तलवार लिकाई हुई आस्ते आस्ते करे उन में मुंहिंजे भाउ हथु विधो। ग़ुलाम अॻियां पियो हले, मुंहिंजो भाउ पोयां। मुंहिंजे भाउ आस्ते आस्ते करे उहा तलवार कढी ऐं सिधो हथु करे उन ग़ुलाम खे अहिड़ी हईं जो ग़ुलाम जी मुंडी वञी परते किरी। ग़ुलाम जी मुंडी वञी परते किरी। मुंहिंजे भाउ छा कयो जो उनखे पेरनि खां वठी जीअं हिन खे गेले तहखाने में खणी विया, पेरनि खां गेले हिन खे तहखाने में खणी तहखाने में खणी वियो। मुंहिंजे भाउ आवाज़ु ॾिनो त इहो लूण छिड़काइण वारी किथे आहे। आई हिकिड़ी बानी, उन वटि उहा थां हुयो जंहिंमें लूणु पियल हो। उन जो ॾिठो मुंहिंजे भाउ खे त भला सीधी ग़ुलाम त कोन्हे, हे त हे ॿियो आहे, त वठी भॻी। पर मुंहिंजे भाउ हुनजे पोयां लॻी ठका करे जो उनखे बि तलवार हईं, उनजी बि मुंडी चट। हाणे वरी मुंहिंजे भाउ आवाज़ु ॾिनो त उहा किथे आहे, पौड़ी किथे आहे? त पौड़ी बची पहुती। पौड़ी जो पहुती, पौड़ी जो हिनखे ॾिठो त पौड़ी बि परेशान थी वई। मुंहिंजे भाउ जे हथ में तलवार हुजे, तलवार सॼी रत सां भरियल। पौड़ीअ खे मुंहिंजे भाउ चयो त निभागी पौड़ी मूंखे सुञाणींदी? हुन चयसि त न, मां तोखे नथी सुञाणां। पौड़ीअ जो तसवर ई कोन हो मुंहिंजे भाउ ॾे। मुंहिंजे भाउ चयसि त निहार मूं ॾे निहार, मां उहो ई दरहमन वारो आहियां जंहिंजे घर तूं अची वुज़ू कयो हो ऐं निमाज़ पढ़ी आई, पोइ तूं मूंखे हुतां गेले अची हिन मुसीबत में फासायो। हिते पौड़ी खे यादि बि अची वियो, पार प्रताप जो ॾिनई त हाणे जो पौड़ी मुंहिंजे भाउ खे निहारियो। मुहांडरा बि यादि अची वियसि। पौड़ी ॿाहूं ॿधणु लॻसि, रोअणु लॻसि त ख़ुदा खे मञ, मूंखे माफ़ु कर, मूंखां बसि ग़लती थी वई, ख़ुदा खे मञ, मूंखे माफ़ु न कर। पर मुंहिंजे भाउ था हुनजी हिकु बि न ॿुधी। साईं तलवार हणी ऐं पौड़ीअ जी बि मुंडी चट पई। हाणे मुंहिंजो भाउ उन छोकिरीअ जी तलाश में निकितो जेका असुल घर जी मालिकाणी हुई, जेका इहा सॼी रांदि कराईंदी। ॻोल्हींदे ॻोल्हींदे वञी नेठि हुन छोकिरी वटि पहुतो। छोकिरी जो मुंहिंजे भाउ खे हिन हुले में ॾिठो त उहा बि परेशान थी। सम्झी वई त हाणे असांजी ॻाल्हि पधरी थी वई आहे, उहा बि परेशान थी। मुंहिंजे भाउ जी तलवार ॾिठईं, तलवार सॼी रत सां भरियल, उहा परेशान थी। माना ईअं सम्झो त हुनजा बि पोल जो पधरा थिया। ॾिठईं त हाणे हे असांखे सम्झी वियो आहे। हिते हूअ माफ़ियूं घुरणु लॻसि, मूंखे माफ़ु कर, मूंखे मार न, मूंखे माफ़ु कर। मुंहिंजो भाउ जी दिलि बि न पई चए हुनखे मारण ते। मुंहिंजे भाउ चयसि पहिरियों चङो भला मूंखे ॿुधाए त हे हबशी तोसां कीअं हो इहो ग़ुलाम? हिन चयसि त मां हिकिड़े सौदागर जी आहियां बानी। अॻ में माण्हू वीचारा खपंदा कि मां सौदागर जी आहियां बानी। हीअ जेका पौड़ी आहे, इहा पौड़ी हुते असां वटि ईंदी। ॿिए ॾींहुं 3 ॾींहं पई ईंदी। मूंसां वरी कुर्ब सां जो ॻाल्हाईंदी हुई त चई मां ॼण हिन सां राहिल माहिल थी वियसि पौड़ीअ। हिकिड़े ॾींहुं पौड़ी आई, मूंखे चई त अॼु असां वटि आहे विहांउ, ॾाढो विहांउ में मज़ो आहे। सो मुंहिंजी दिलि थी थिए त जेकर तूं बि, तोखे वठी हलां, तूं हली विहांउ ॾिस। मां चयोमांसि त सही आहे।
मां चई त उथियसि, भला कपिड़ा पातमि, ॻह ॻठा पातमि, थेलीअ हिकिड़ीअ में 100 दीनार रखे। सौदागर जी लाॾी बानी हुयसि, सौदागर बि ॾींदो हो मूंखे ॾाढो। 100 दीनार रखियमि। मां चई पोड़ीअ सां गॾु। पोड़ी चई वठी मूंखे हिन घर में आई। हिते जीअं पहुतसि त इहो हबशी ते वेठो। हबशी ते वेठो। हबशी मूं ते कंट्रोल करे हो। पोड़ी ऐं हबशी हिकु पाण में ॿधल हुया। चई हाणे इन जे करे मूंखे निकिरण बि कोन ॾियनि। मां 3 सालनि खां हिते, मूंखे 3 साल हिननि वटि रहंदे थियो। पोइ हाणे मां हिननि जे सॼे खेल में गॾु हूंदी आहियां। मुंहिंजे भाउ पुछियुसि त भला पोइ हेॾो जो माण्हुनि सां कयो था त माल मिल्कियत बि त गॾु कयो हूंदव? हुन चयो जाम, तोखे खपे त खणी वञ। मुंहिंजे भाउ चयसि ॾेखार। उथी मुंहिंजे भाउ खे वठी कमरनि में आई। पेतियुनि जी लांढ हुजे। पेतियुनि जो जीअं खोले, हर हिकु पेती थेलियुनि सां भरियल, दीनार दरहम थेलियूं भरियल, हर हिकु पेती। मुंहिंजे भाउ जो ॾिठो त मुंहिंजो भाउ जो बकुल दंग थी। छोकिरीअ मुंहिंजे भाउ खे चयो त हाणे तूं हीअं कर, मां वेठी आहियां हिते, तूं वञ, माण्हू वठी आ भला, त पोइ जेका तोखे पेतियूं जेतिरियूं पेतियूं वणनि खण। मुंहिंजे भाउ जो हेॾी मिल्कियत ॾिठी त मुंहिंजो भाउ बि वाइड़ो थी वियो, लालची थी वियो। ऐं मुंहिंजो भाउ निकितो ॿाहिरि, 10 माण्हू वठी आयो मज़ूरीअ ते। जीअं जो आयो दर वटि त ॿाहिरियों दर ॾिनो पियो। दर खे जो ज़ोर ॾिननि त दर खुलियो। अंदरि जो अचे त न छोकिरी, न थेलियूं, न कपिड़ा, कुझु ई कोन। कुझु ई कोन। अलाए कीअं मुंहिंजे भाउ खे हेॾे मोकिले, अलाए की ॿिया माण्हू बि लिकियल हुअसि, अलाए छा। मतिलबु जेके इहे पेटियूं हुयूं सभु खणी, लटो कपिड़ो, ॻह ॻठा जेके हुया, जेसि ताईं मुंहिंजो भाउ अचे त सभु खणी वई हली। मुंहिंजे भाउ वरी ॿियूं कोठियूं खोलियूं, उन्हनि मां जेको थोरो घणो सामान हथु आयुसि। कावड़ त ॾाढी लॻसि त मूंसां ठगी करे वई, पर हाणे चई त तारीख़ खड़ी कयां। पोइ माना ॿियो जेको कुझु सामान हथु आयुसि, मुंहिंजे भाउ उहो खणाए अची घर पहुतो। पोइ बि मुंहिंजो भाउ ख़ुशि हो त भला सुञाईअ में भला पोइ बि कुझु माल हथु आयो आहे। मुंहिंजो भाउ त चई ॾाढो मज़े सां सुम्ही पियो। सुबुह थियो, दर ते अची सिपाही पिया अथसि, पुलिस जी पिया अथसि। अबा छा थियो आहे, छा थियो आहे? खणी ॿधुनि मुंहिंजे भाउ खे। छा थियो आहे? जे शहर जे हाकम तोखे घुरायो। हल। अबा मां कहिड़ो ॾोहो कयो आहे? चई ॿधी मुंहिंजे भाउ खे, दाहूं उन ॾाढियूं कयूं पर ॿधी खणी हलिया। मुंहिंजे भाउ चवनि भला मूंखे 2-3 मिंट छॾियो त मां रुगो घरां थी अचां। हुननि चयो न असांखे हुकुम आहे त वठी अचोसि। मुंहिंजे भाउ चवनि त जेका मूं वटि मिल्कियत मां ॾियांव थो, मूंखे रुगो छॾियो। हुननि चयो सर न। मुंहिंजे भाउ खे रस्से सां सफ़ा क़ाबू करे ॿधुनि, गेले ऐं मुंहिंजे भाउ खे वठी पिया। थोरो अॻिते हलिया त रस्ते में मुंहिंजे भाउ जो हिकिड़ो दोस्त हो, ईअं वाक़ुफ़कार हुयुसि। उन जो ॾिठो मुंहिंजे भाउ खे, त मुंहिंजे भाउ जो उनखे ॾिठो त मुंहिंजे भाउ वञी उनखे ईअं खमीस खां पकिड़े उनखे मिंथ करे चई त यार ख़ुदा खे मञ, ख़ुदा खे मञ, मुंहिंजी जिंद छॾाए, मुंहिंजी मदद कर। पोइ माण्हू बीह रहियो। चई त बा छा थियो आहे? सिपाहियुनि खां पुछई त बा छा थियो आहे? हिन घर कहिड़ो ॾोह कयो आहे, छो था वठी वञोसि? हुननि चयो त असांखे का ख़बर कान्हे, असांखे बादशाह हाकम हुकुम कयो आहे त हिनखे गिरफ़्तार करे मूं वटि वठी अचे, असां हुन लाइ वठी था अचूं। असांखे ख़बर न आहे, असांखे हुकुम आहे, असां हुकुम जा बंदा आहियूं, असां वठी था अचूं। मुंहिंजो भाउ जो जेको दोस्त हुयो, वाक़ुफ़कार हुयुसि,
उन हिननि खे चयो त मां तव्हांखे 500 दीनार ॾियां थो, मां 500 दीनार ॾियां थो हिन ग़रीब खे छॾ। हुननि चयोसि त न, हाकिम जो सख़्तु हुकुम थियल आहे, न त असांखे सज़ा मिलंदी, असां न छॾींदासीं। जॾहिं हुनजी बि न हली, मुंहिंजे भाउ खे गेलींदा वञी हाकिम वटि पेश कनि। मुंहिंजे भाउ खे कनि हाकिम जे साम्हूं पेश। हाकिम जो मुंहिंजे भाउ खे ॾिठो, चईं सही कपिड़ा ऐं माल इहो तोखे किथां हथु लॻो? मुंहिंजे भाउ चयसि त साईं, जान जी अमान ॾीं त मां ॻाल्हायां। हुन चयसि हा चयो, ॾिॼ न, सची ॻाल्हि कजे। मुंहिंजे भाउ सॼो किसो हिन खे ॿुधायो, जेको हिन सां पोड़ी कमु कयो। ओ एसि ताईं त कीअं छोकिरी पोइ न हथु कई आहे, छोकिरी कीअं ग़ाइबु थी वई। साईं असुलु ॻाल्हि आई, न मां चोरी कई आहे, न मां धाड़ो हयो, मूंखे ईअं हथु आयो। हाणे जेकॾहिं तव्हांखे खपे तव्हां खणो, मूंखे रुॻो एतिरो ॾियो जो मां पंहिंजी वञी रोज़ी कयां, गुज़र सफ़र कयां। हाकिम हुकुम कयो, सॼी मिल्कियत मुंहिंजे भाउ जी ज़ब्त कनि, सॼी मिल्कियत मुंहिंजे भाउ जी ज़ब्त कनि ऐं मुंहिंजे भाउ खे शहर निकाली ॾेई। निकिर, न त मां फांसी चाढ़े छॾींदुमि। हिते शहर में ॾिठो में त फांसी चाढ़े छॾींदुमि। हाकिम जो हुकुम हुयो। मुंहिंजो भाउ निकितो, ॿिए शहर रवानो थियो। रस्ते में फोरू अची वियसि, मुंहिंजे भाउ ते हमिलो कयनि। ओ एतिरे क़दुरु जो कपिड़ा बि खणी लाहे वियसि, ॾाढो मारियुनिसि, पर मुंहिंजे भाउ जा 2 कन बि कटियनि, 2 कन बि कटियनि। मूंखे पोइ ख़बर पई, वञी भाउ जी बालकी कयमि, ॻोल्हे वञी भाउ खे हथु कयमि, लटा कपिड़ा पारायामांसि, पाण सां गॾु खणी आयोमांसि, पोइ लिकाए आंदोमांसि पंहिंजे शहर में। खाधे पीते जो चयोमांसि त बाबा तूं परेशान न थी, खाइणु पीअणु इहो आहे त ॿाहिरि न निकिर। हाणे उहो भाउ मूं वटि रहे थो। इहो हुओ साईं मुंहिंजे 5 भाउ जो किसो। साईं हाणे अथव मुंहिंजो आख़िरी 6हों भाउ। उन्हनि जो किसो बि ॾाढो दिलचस्पु अथव। ॿुधाए, चईं साईं मुंहिंजो जेको 6हों भाउ आहे न, उन जा 2 चप कटियल आहिनि। मुंहिंजे 6हें भाउ जा 2 चप कटियल आहिनि। उहो बि ईअं चईं त फ़क़ीर हूंदो। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो भाउ ईअं पिनण मंगण जे ख़्याल सां निकितो। हिकिड़ी घिटी मां टपियो, ॾाढो हिकिड़ो भलो महल ॾिठईं, घर ॾिठईं। सम्झई त को वॾा पैसे वारा आहिनि, दर ते नौकर चाकर हुजनि। मुंहिंजे भाउ कंहिं माण्हू खां पुछा कई त ॾे ख़बर कंहिंजो घर आहे? हुन चयसि त बगदाद जी ॻाल्हि आहे। हुन चयसि त हिकु बर्मकी जो आहे, बर्मकी ज़ात हुई हिते बगदाद में, उन जो। मुंहिंजो भाउ उते नौकर जेके दर ते बीठा, उन्हनि जे वेझो वियो। उन्हनि खे चयईं त मां फ़क़ीर आहियां, अलाह जे नाले ते मूंखे ॾियो। उन्हनि चयसि त असां खां न घुर, तूं अंदरि वञ, जेको तोखे खपे न असांजो मालिक तोखे ॾींदो। तोखे जेको खपे असांजो मालिक तोखे ॾींदो, असां पाण नौकर आहियूं, तूं अंदरि वञ। मुंहिंजो भाउ अंदरि महल में वियो। थोरो अॻिते हलियो, उन महल में वरी हिन हवेली हिकिड़ी ॾिठी, ॾाढी सुहिणी हुई हवेली। उनजे विच में हिकिड़ो बाग़ हो। मुंहिंजो भाउ हिते जो आयो, ॾिठईं जो त मुंहिंजो भाउ ईअं सम्झ त परेशान थी वियो, त हाणे वञा त वञा काॾे। थोरो अॻिते हलियो, मुंहिंजे भाउ हिकिड़े माण्हू खे ॾिठो, हसीन चेहरो, ॾाढ़ी हुयसि हुनजी,
पर दाढ़ी बि ॾाढी ठहेसि पई। उन जी मुंहिंजे भाउ ते नज़र पइजी वई। उन जो मुंहिंजे भाउ खे ॾिठो त मुंहिंजे भाउ खे खीकारे, मुंहिंजे भाउ खे सॾु करे खीकारे मुंहिंजे भाउ खां हाल अहिवाल पुछियो। मुंहिंजे भाउ चयसि त मां फ़क़ीर, अलाह जे नाले ते जेको चई त मुंहिंजी मदद कर। मुंहिंजे भाउ जो न हिनखे इहो चयो त हू ईअं सम्झो त ॼण ग़मगीन थी वियो। मुंहिंजे भाउ जेॾी महिल हुनखे सुवालु कयो त हू ग़मगीन थी वियो। ग़मगीन थी ऐं पंहिंजे कपिड़नि ॾे इशारो करे, पंहिंजे कपिड़नि ॾे हीअं इशारो करे ऐं हीअं इशारो करे पंहिंजे कपिड़ा फाड़ण लॻो। कपिड़ा फाड़े बि पियो ऐं चए पियो त जंहिं शहर में मां आहियां तूं उन शहर में बुखियो आहे, जंहिं शहर में मां हुजां उन शहर में तूं बुखियो ई। न न न न मां इहो बर्दाश्त नथो करे सघां। मुंहिंजो भाउ चई त परेशान थी वियो। हुन चयसि परेशान न थी, मां तुंहिंजी मदद कयां थो, पर हाणे हिकिड़ो ॻाल्हि कर, हिकिड़ी ॻाल्हि अथई, पहिरियों त तोखे मूंसां गॾु मानी खाइणी पवंदी, पहिरियों त तोखे मूंसां गॾु मानी खाइणी पवंदी, पोइ मां तुंहिंजी मदद कंदी। मुंहिंजे भाउ चयसि त रब तोखे ख़ुशि करे, मां पाण ॾाढो बुखियो आहियां, मूंखे बि ॾाढी बुख लॻी। इते हुन नौकर खे सॾु कयो। नौकर खे सॾु कई ऐं मुंहिंजे भाउ खे चई त ओ मुंहिंजा महिमान अचु, ओ मुंहिंजा महिमान अचु। अंदरि वठी पाणीअ जो लोटो खणी ऐं मुंहिंजे भाउ जा हथ धोराई। मुंहिंजे भाउ खे चई त हथ धो, मुंहिंजे भाउ खे चई त हथ धो। मुंहिंजो भाउ हेॾे होॾे ॾिसणु लॻो त को थां कोन पियो मुंहिंजे भाउ खे नज़र अचे। ॾिठई त उहो मालिक जेको आहे उन जे हथ में लोटो आहे, पर उहो लोटे खे ईअं पियो थो हलाए त जीअं माना ॼण हू पाण हथ धोए थो पियो। उन खां पोइ चई त अदा हाणे दस्तरखान विछायूं, अचु दस्तरखान विछाइजी वियो। चई ईअं चई, पर मुंहिंजे भाउ ॾिठो त हुयो त कुझु बि कोन्हे। मुंहिंजो भाउ वाइड़ो बीठो हुजे। हाणे वरी मुंहिंजे भाउ खे चई दादा बिस्मिल्लाह करे खा, लॼ न कर। ऐं पाण ईअं हथ हीअं हेठि हथु हेठि खणी वरी पंहिंजे वात ते आणी ॼण खाई पियो। मुंहिंजे भाउ खे चए दादा लॼ न कर, लॼ न कर, ऐं इहो तूं खा। पाण चई त ईअं ख़ाली हथु हेठि करे वरी विझे वात में, ख़ाली हथु हेठि करे वरी ईअं चाॿा ॾे। मुंहिंजे भाउ खे बि वरी चवे दादा खा खा, लॼ छो थो करी, खा खा, पंहिंजो घरु अथई, खा खा, तूं मुंहिंजो महिमान आहे, खा खा, लॼ न कर। यार तूं त घटि थो खाईं, मूंखे ख़बर आहे त तोखे बुख लॻी आहे, तूं लॼ थो करी। हाणे हिते चई मुंहिंजो भाउ बि परेशान थी, पर ॾिठई त हाणे मालिक पाण ई पियो थो ख़ाली चाॿा ॾे, ख़ाली हथ पियो थो हणे। चई हाणे मुंहिंजो भाउ बि वरी उन वांगुरु मुंहिंजो भाउ बि करणु लॻो। वरी मुंहिंजे भाउ खे चए दादा ॾिस त हीअ मानी त केॾी अछी आहे, पर हाणे मानी आहे ई कान। हीअं इशारो करे चए दादा ॾिस त मानी त केॾी अछी आहे। मुंहिंजो भाउ बसि वरी हुनजी दिलि वठण लाइ चएसि हा साईं हा। हिते मुंहिंजे भाउ दिलि में सोचियो त हे को माना अहिड़े क़िस्म जो माण्हू आहे जेको माना ईअं माण्हुनि सां को भोग कंदो आहे, मज़ाक़ूं कंदो आहे। मां सम्झो त को सखी आहे को वॾो, पर हे को माण्हुनि सां ईअं कंदो आहे को। मुंहिंजे भाउ बि चयसि हा साईं, सॼी उमिरि में मां पंहिंजे ज़िंदगीअ में अहिड़ी अछी मानी न ॾिठी आहे, न वरी अहिड़ो मज़ेदार मां खाधी आहे। हिनखे चई त इहा ख़बर थी मानी कंहिं पचाई आहे, इहा मानी मुंहिंजी हिकिड़ी बानीअ पचाई आहे, उन बानीअ खे मां 500 दीनारनि में वरितो त मैं। वरी आवाज़ कई त ओ फलाणा ग़ुलाम,
वरी उहो भाॼी ॿी जो नालो ॿुधाईं त उहा भाॼी खणी आ, पर उन में तेल घणो विझराइजांइ। वरी अदा अचे खा, वरी हिनखे चए त अड़े दादा कसम जी ख़ुदा जो कॾहिं तो हेड़ी भाॼी खाधी आहे, खा खा कसम जी ख़ुदा जो खा, लॼ न कर खा। वरी घड़ी रखी वरी चए त भाउ फलाणी भाॼी खणी अचो, फलाणी भाॼी खणी अचो। अदा तोखे बुख आहे न, तूं लॼ पियो थो करी, न न खा खा खा, हे तोखे ज़रूरत आहे, तूं खा। पाण बि चईं त ईअं चाॿा ॾे, मुंहिंजे भाउ खे बि चए त चाॿा ॾे। ईअं माना हिकु घड़ी रखी वरी चए त ॿी भाॼी आणियो, वरी चए त ॿी भाॼी आणियो, पर चई हुजे कुझु बि कोन। वरी उहो चए त ॿी भाॼी आणियो, वरी मुंहिंजे भाउ खे चए त खा। अब हाणे उहो चूज़नि वारी भाॼी खणी अचो, जंहिंखे चूज़नि खे मां रुॻो पिस्ता ॾींदो हुउसि, पिस्तनि ते तातिया अथमि। वरी चई त ईअं इशारो करे मुंहिंजे भाउ जे, अदा अचे हे खा, चूज़नि जा चूज़ा अथई, पर चूज़ा मां तातिया ई पिस्तनि ते तातिया अथमि, हंधि बंधि मां कोन खाराईंदुमि, खा कसम जी ख़ुदा जो खा, लॼ न कर। तो कॾहिं उमिरि पंहिंजीअ में अहिड़ी शइ न खाधी। मुंहिंजो भाउ बि चएसि त हा साईं बराबरि मां न खाधी आहे, कॾहिं न खाधी आहे। हुनजी दिलि वठण लाइ मुंहिंजो भाउ बि नेकी पियो करे, पर चई मुंहिंजो भाउ जो बुख खां वञे पियो हाल पूरो थींदो। अॻ ई बुखियो, वरी जो हे वेठो पियो मश्करी करेसि, मुंहिंजे भाउ जी वञे पई बुख वधंदी। अदा भला ॾे ख़बर, हे भाॼी जो खाई थो पियो, हे हेॾा ताम खाई थो पियो, अहिड़ा मसाला भला तो कॾहिं खाधा? साईं मां फ़क़ीर माण्हू, मां कॾहिं खाधा न साईं। वाह अदा पोइ खा खा खा, लॼ न कर साईं, बसि मुंहिंजो पेट भरिजी वियो। नेठि चई मुंहिंजे भाउ चए साईं मुंहिंजो पेट भरिजी वियो। अब इहो मिठाण खणी अचो, अब हे खा, खाधे जे मथां मिठाण खाइबो आहे, ॾाढो भलो अथई, खा खा कसम जी ख़ुदा जो खा। अब बादाम बि खा, लॼ न कर। मुंहिंजे भाउ चयसि साईं मूंखे ड॒र थी वियो आहे ॾाढो, हाणे मुंहिंजे पेट में का गुंजाइश ई न आहे। न अदा खा खा खा, ख़ुदा खे मञ, मता इहो का कुंड ख़ाली हुजे, मता बुखियो हुजे, खा खा। मुंहिंजे भाउ चयसि साईं हेॾा तो क़िस्म क़िस्म जा खाधा मूंखे ॾिना आहिनि, मां अञा बुखियो हूंदुसि। वरी चईं त भाउ हाणे भला शराब खणी अचो। अदा हे पी पी पी, पर साईं मां तोखे ॿुधायां थो न, हे अहिड़ो शराब अथई तूं हिनजो ढुक बि पी न सघंदे। वरी चई मुंहिंजो भाउ मिड़ई हिनजी दिलि वठण लाइ वरी ईअं ढुक पी। पाण बि पे, पर पाण हाणे पे पियो त जीअं माण्हू पीअंदो आहे त जीअं मदहोश थींदो आहे, माना ईअं सम्झो त ॼण हाणे हुन जेको घर जो मालिक हो, हाणे ॼण हुनखे नशो चढ़ंदो थो वञे, एॾो पिए थो जो नशो चढ़ंदो थो वञे। तव्हां त हीअं पासीरो थी। ऐं मुंहिंजे भाउ खे अची बुख कयो छितो त भणा मूंखे चयो न त अंदरि वञु, जेको घुरंदेसि त ॾींदई, टुकुर कोन ॾिनो अथई, हे कलाकु वेठो त मूंसां हे करे था खा का शइ आहे कान, हे हेॾो पियो थो बुछड़ो करे। चई हिन मुंहिंजे भाउ छा कयो, मुंहिंजे भाउ खे लॻी कावड़ ॾिठई त हाणे हे हीअं किरियो आहे। मुंहिंजे भाउ छा कयो जो हिनजो हथु हीअं मथे करे, हीअं हुन हथु मथे करे हीअं आहिलजी पियो। मुंहिंजे भाउ छा कयो जो उथी ईअं ठका करे खणी थो उनखे चमाट हणे, हिकिड़ी चमाट, ॿी चमाट जो हईंसि त हुन खणी अखियूं खोलियूं, अड़े कमीणा हे तूं छा थो करीं? मुंहिंजे भाउ चयसि साईं मां तुंहिंजो नौकर, मां तुंहिंजो गुलाम, तो हेॾी मूं ते महिरबानी कई, पंहिंजे घर मूंखे आंदी, हेॾा मूंखे ताम खाराया थी जेके मां उमिरि में कॾहिं कोन खाधा, बादशाहनि बि कोन खाधा, हेॾा शराब मूंखे पियारे। साईं मूंखां ग़लती थी वई, साईं मूंखां ग़लती थी वई। हिते वरी चई मुंहिंजे भाउ संभाले वियो त भणा मां हे छा कयो। मुंहिंजे भाउ हिन त कावड़ में
साईं मूंखां ग़लती थी वई, तो हेॾा मूं ते अहसान कया आहिनि, बसि हाणे मूंखां इहा ग़लती थी वई, मुंहिंजो इहो गुनाह माफ़ु कर। चई मुंहिंजे भाउ जो ईअं चयसि त वरी उहो ज़ोर सां खिलणु लॻो। मुंहिंजे भाउ खे चई त मूंखे टाइम थियो आहे जो मां माण्हुनि सां इहा मज़ाक़ूं कंदो हुअमि, पर तो जहिड़ो माण्हू मूंखे हथु न आयो आहे जो पूरो कलाकु वेही मूं सां गॾु माना जीअं चवें थो तीअं पे कयो अथई, जीअं चवें थो तीअं पे कयो अथई। यार मां तोखे माफ़ु कयो, हे जेको तो कई आहे हरकत न, मां तोखे माफ़ु कयो। हाणे भोॻ ख़तमु थियो, हाणे जिन जिन भाॼियुनि जा मां नाला वरिता ऐं तामनि जा नाला वरिता हुआ न, हाणे वेह त उहे ताम बि तोखे खारायां, उहे शराब बि तोखे पियारियां, हाणे न उथिजांइ। चई पोइ दा उहे साॻा जेके तामनि जा नाला वरिता हुअईं, जेके इशारनि में पियो मुंहिंजे भाउ खे खाराए, सभु ताम घुराए, उहे सभु ताम अची विया, पाण बि खाधई, मुंहिंजे भाउ खे बि खाराईं, एतिरो खाराईं मुंहिंजे भाउ जो पेट भरिजी वियो। वरी उतां उथारे ॿिए कमरे में वठी वियुसि, वरी उते पाण शराब पीतई, मुंहिंजे भाउ खे पियारियईं। उते मुंहिंजे भाउ ॾिठो त हिन जूं बानियूं हुजनि, उहे ॻाइनि पियूं वेठियूं, तव्हां त ॿई मुंहिंजा, पाण बि मदहोश थी वियो, मुंहिंजो भाउ बि मदहोश थी वियो। कुझु टाइम खां पोइ मुंहिंजे भाउ पाण संभालियो, चईंसि मूंखे हाणे इजाज़त ॾे। चई मुंहिंजे भाउ खे मोकिलण महिल हिन भला कपिड़ा पाराया, मुंहिंजे भाउ खे भला कपिड़ा पाराईं। पोइ हिनखे चईं हाणे तूं मूं ॾे रोज़ु ईंदो कर, बसि अॼु खां वठी तूं मुंहिंजो दोस्त आहे, हाणे तूं मूं ॾे रोज़ु ईंदो कर। पोइ चई मुंहिंजो भाउ हाणे हिन ॾे रोज़ु वेंदो, हाणे सच पच में मुंहिंजे भाउ खे खाराईंदो पीआरींदो, मुंहिंजे भाउ सां गॾु वेही कचहरी करे। मुंहिंजो भाउ बि सॼो ॾींहुं हिन वटि। इहो किसो 20 साल हलियो। 20 साल किसो हलियो। मुंहिंजे भाउ खे बि माना हुन ठाहे छॾियो हो, बाक़ाइदे भाउ मुंहिंजे खे बि अमीर करे छॾियो हुई। कुदरत ख़ुदा जी उहो माण्हू गुज़ारे वियो। उहो जो गुज़ारे वियो त बादशाह हुतां जे छा कयो जो हिन जो सॼो माल मिल्कियत ऐं सभिनी खे ख़बर हुई त मुंहिंजे भाउ जे नाले त उन सां दोस्ती अथसि, ऐं ॾिठुनि त मुंहिंजे भाउ वटि पैसो अची वियो, मुंहिंजे भाउ जी मिल्कियत बि ज़ब्त कई। एतिरे क़दुरु जो साॻियो मुंहिंजो भाउ वञी फ़क़ीर थी वियो, टको न मुंहिंजे भाउ वटि छॾियो। हाणे चई त कंगलो थी वियो मुंहिंजो भाउ, 20 साल जो शहर में रहियो लहे सां, हाणे कंगलो जो थी वियो त मुंहिंजो भाउ उन शहर मां निकितो भॻो। रस्ते में हिन ते फौरन हमिलो कयो। मुंहिंजे भाउ खे पकिड़े खणी विया फोरू। पोइ ॻोठड़ो हो न, उते मुंहिंजे भाउ खे खणी विया हुए फोरू, उते वञी मुंहिंजे भाउ खे क़ैद कयनि। हर क़िस्म जूं तकलीफ़ूं मुंहिंजे भाउ खे ॾिनी। मुंहिंजो भाउ चयनि मूंखे छॾियो, मां कहिड़ो ख़ुदा खे वञो मूंखे छॾियो हो, चवनि त तूं पैसा ॾे त तोखे असां छॾियऊं, पैसा ॾे त तोखे छॾियऊं, न त तोखे क़तलु कंदासीं। मुंहिंजो भाउ चए त कसम आहे ख़ुदा जो, मूं वटि टको बि कोन्हे, सुञो थियुसि तॾहिं त शहर छॾी पियो वञा। उहो चवनि पैसा न ॾींदे त क़तलु कंदासीं। मुंहिंजे भाउ चए मूं वटि पैसा कोन्हनि, बाक़ी हाणे मां तव्हांजो क़ैदी, तव्हांजी आहे मर्ज़ी, जीअं वणेव तीअं कयो। हुननि सम्झो त हे मिड़ई पकाईदो करे, हुन ज़ालम छा कयो जो छुरी खणी मुंहिंजे भाउ जा चप कटे। पैसा न ॾींदे त मारींदुसि, चप बि कटे छॾींदुसि, पैसा न ॾींदे त मारे छॾींदुसि। उहो जंहिं वटि हे क़ैद थियल हो मुंहिंजो भाउ फौरन वटि, उहो जेको फौरन जो चङो मुड़ुसु हो जंहिंजे घर में मुंहिंजो भाउ क़ैद थियल हो, उन जी घरवारी ॾाढी सुहिणी हुई। पोइ जेॾी महिल इहो फोरू ॿाहिरि हलियो वेंदो हो न, त उहा ईंदी मुंहिंजे भाउ सां अची
हमदर्दी बि करे मुंहिंजे भाउ सां ॻाल्हाईंदी। ईअं मुंहिंजो भाउ बि हुन सां रायल मायल थी। मुंहिंजो भाउ बि हुन सां रायल मायल थी। हूअ मुंहिंजे भाउ सां हुजत कंदी, मुंहिंजो भाउ बि हुन सां हुजत करे। हिकिड़े ॾींहुं हिननि खे इन हाल में अची इन जे मुड़ुस ॾिठो, उन फोरू जेको हुयो उन अची ॾिठो। उन जो हिननि खे ॾिठो त उन मुंहिंजे भाउ खे चयो त तूं हाणे मुंहिंजे ज़ाल खे बि ख़राबु थो करीं। ईअं चई हुन हिकिड़ी छुरी कढी ऐं मुंहिंजे भाउ खे हणे पियो, पर ज़ाल हिन खे पेरनि ते किरी पई, कसम विधईंसि त हिन खे जेको आहे त मारींसि। पोइ हिन उठ ते वेहारे मुंहिंजे भाउ खे हिकिड़ो जबल हुजे उन जबल ते छॾे आयसि। उते जबल ते फिटो करे आया मुंहिंजे भाउ। इत्तफ़ाक़ जी ॻाल्हि आहे, उतां हिकिड़ा कुझु मुसाफ़िर टपिया। उन्हनि मुंहिंजे भाउ खे ॾिठो, खाराइनिसि पियारिनिसि, मुंहिंजे भाउ खे खाराइनि पियारिनि। मूंखे बि ख़बर पई पंहिंजे भाउ जी, दादा तुंहिंजे भाउ सां अहिड़ो होशियारु थियो आहे, चप कटिजी आहे अथईसि, फिलियाणे हंधि पियो अथई। पोइ चई मां बि भॻुसि, मां वञी हुते पंहिंजे भाउ जी मालिकी कई। मां पंहिंजे भाउ जी मालिकी कई, पोइ उतां मां पंहिंजे भाउ खे वरी वठी आयुसि, अची पंहिंजे घर में रहायोमांसि। घर में रहायोमांसि, लटो कपिड़ो हर शइ, खाधो पीतो। मां चयो हाणे तूं ॿाहिरि न निकिरो, हाणे साईं उहो बि मूं वटि रहंदो आहे। सो अमीरुल मोमिनीन इहे अथई मुंहिंजे 6 भाइरनि जा किसा। ऐं इहे 6 भाइरनि जो किसो मां तोखे इन जे करे ॿुधायो त मता तकड़ में तूं फ़ैसिलो करे मूंखे मारण जो फ़ैसिलो न करे छॾी। मूंखे जे मारींदे त तोखे मां ॿुधायो आहे त 6 भाइरनि खे खाराईंदो पियारींदो मां आहियां। 6 भाइर मुंहिंजे मतिलबु कस्टडीअ में आहिनि। उन्हनि जा हाल ॿुधाया में त उन्हनि जा अहिड़ा आहिनि, उन्हनि खे अची मां पाण वटि रहायो। उन्हनि जो खाधो पीतो 6 भाइरनि जो मूं ते आहे। चई जॾहिं अमीरुल मोमिनीन मुंहिंजो किसो आहे जेको कुझु मां भाइरनि जो ॿुधायोमांसि, ॿुधाई, ॾाढो खिलियो। मूंखे चई त तूं सची थो चई, त तूं बराबरि घटि ॻाल्हाइण वारो आहे, फुज़ूल कोन ॻाल्हाईंदो आहे। पर हाणे हीअं कर, हिन शहर मां निकिर, किथे वञी ॿिए हंधि रह। पोइ चईंसि मां निकितुसि, घुमंदो कॾहिं किथे। तां त मूंखे ख़बर पई त इहो बादशाह वियो मरी, ॿियो बादशाह ख़लीफ़ो थियो। मूंखे ख़बर पई, मां वरी पोइ उन शहर में आयुसि जो ॾिसां त मुंहिंजा सभु भाइर जेके हुआ तेसि ताईं गुज़ारे विया, 6 भाइर। हाणे हे माण्हू मूं ते पियो थो इल्ज़ाम हणे, उहो सौदागर इल्ज़ाम हयोसि न, जेको हज चई त बणा हिन हज में मूंसां इहा हालत कई। साईं हे पियो थो मूं ते इहो इल्ज़ाम हणे, मूं ते मां अहिड़ो आहियां ई कोन। अजाए थो चए त हे घणा ॻाल्हि हुआ। मां बि रुलंदो हिन जे करे तां त अची मां हिते पहुतो आहियां, हिते मां हिन खे तव्हां वटि ॾिठो आहे। हाणे दर्ज़ीअ चीन जे बादशाह खे चए त साईं हाणे तव्हां हजम जो बि किसो ॿुधो। हिन जे हवालनि मां बि तव्हां महसूसु कयो त हिन जवान सां हिन कहिड़ो ज़ुल्म कयो हूंदो। हाणे इहो दर्ज़ी पियो किसो ॿुधाए त उहो सौदागर वञे पियो न त चए पियो दादा इहो हे वेहंदो त मां कोन वेहंदुमि, हे हूंदो त मां कोन वेहंदुसि। त
त पोइ वरी सौदागर पंहिंजो किसो बयानु कयो, सौदागर खां पोइ वरी हजम पंहिंजो किसो बयानु कयो। पोइ साईं दर्जी पियो पंहिंजो किसो ॿुधाए त साईं पोइ असुर जे वक़्तु दावत ख़तमु थी, मां बि उतां उथियुसि, आयुसि घर, ॾिसां त मुंहिंजी ज़ाल मुंहुं ख़राबु कई वेठी। मूंखे चई त तूं मज़े सां पियो थो दोस्तनि सां कचहरियूं कंदो अची, दावतूं खाईंदो थो पियो अथई, मां घर में ग़मगीन वेठी आहियां, मूंखे बि ॿाहिरि जो चकर ॾियाराए, न त मां माइटनि ॾे हली वेंदीसि। साईं पोइ मां ज़ाल खे वठी निकितुसि ॿाहिरि घुमाइणु, ज़ाल अॼु भई कावड़ी, ज़ाल खे वठी निकितुसि घुमाइणु। घुमाईंदे घुमाईंदे सोमाणी ताईं जेॾी महिल असां मोटऊं पिया त असांखे इहो कुॿड़ो मिली वियो। कुॿड़ो मिली वियो, कुॿड़ो जो असां ॾिठोसीं त असांखे बि रोशो थी वियो। मां कुॿड़े खे दावत ॾिनी, कुॿड़े खे वठी आयुसि घर, तरियल मच्छी बि वठी आयुसि, असां सभु खाइणु लॻासीं। मुंहिंजी ज़ाल छा कयो, जो हिकिड़ो मच्छीअ जो टुकड़ो कटे ऐं खणी विधई हिन जे साईं मुंहं में, हिन जे मुंहं में जो विधई त कंडो हिन खे फासी पियो, हे पियो मरी। सो साईं मां पोइ हिन खे खणी ऐं यहूदी जेको हकीम हुयो उन जे घर उछलाए आयुसि। यहूदी वरी उन खे खणी बोरतीअ जे घर उछलायो, बोरती चालाकी करे ईसाईअ जे रस्ते में उछलायो। असुल असांजो साईं इहो किसो अथव। बादशाह जो किसो ॿुधो, बादशाह चयो त वञो ऐं इन दर्जीअ खे वठी अचो। मां उन जूं ॻाल्हियूं ॿुधणु थो चाहियां। उहो ॻाल्हि ॿुधाईंदो त पोइ तव्हां सभिनी खे छॾींदुसि ऐं पोइ असां हिन कुॿड़े खे बि दफ़न कंदासीं। कल्ह खां वठी मोह पियो आहे। वियासि दर्जी खे जो वठी आया, बादशाह ॾिठो सफ़ा पोड़ो हुजे, मुंहं जो रंग ई कारो थी वियो हुअसि, कन कटियल, नक डिघो। बादशाह ॾिठो, बादशाह खिली ॾिनो। पुछई त साईं हे छा आहे, ईसाई यहूदी मुस्लमान, हे कुॿड़ो छा आहे, इन्हनि जो किसो छा आहे, इन्हनि सभिनी खे जो तव्हां घुरायो आहे। बादशाह चयसि तूं पुछी छा कंदे? हिन चयसि मां इन जे करे थो पुछां त मूंखे बि ख़बर पवे। बादशाह चयो त हिन कुॿड़े जो किसो हिन हजम सां बयानु कयो। सभु कंहिं पाण ते ज़िम्मेवारी हई आहे त भाउ इन खे कुॿड़े खे असां मारियो आहे, सभु को ज़िम्मो हाणे हिन महिल पाण ते थो खणे। हाणे हिन कुॿड़े जो छा कयूं? हिते हिन ॿुधी ऐं कंधु हिलायो, चईं ॻाल्हि त ॾाढी अजीब कई अथव। अब हिन कुॿड़े जो मुंहुं त खोलियो। सिपाहियुनि छा कयो, जो कुॿड़ो पियो जो हो न, त कुॿड़े जो ईअं छिके कुॿड़े जो मुंहुं खोलियो, वात खोलियो। हे चढ़ी वेठो कुॿड़े जे मथां। वरी छा कईं, जो हुन कुॿड़े जो मथो पंहिंजे हंज में रखी, पंहिंजे हंज में रखी हुनजो वात खुलियल हो न, हुनजे वात में निहारण लॻो। वात में निहारे निहारे वठी थो टहकनि में पवे, वठी थो टहकनि में पवे। हे सभु परेशान थी विया त छा ॾिठई, लाश खे ॾिसी थो टहक ॾे। चईंसि मौत त हर कंहिंजो अजीब हूंदो आहे, पर हिन कुॿड़े जो मौत अहिड़ो आहे, जो मौत जो वाक़ियो अहिड़ो आहे जो सोन जे पाणी सां लिखिजे। अड़े हे छा थो चए कि छा थियो?
हिन चयो साईं कसम आहे ख़ुदा जो मोह कोन अथव अञा जहिड़ो अथव कुबड़ो। हिन छा कयो जो तेल जी शीशी घुराई, तेल जी शीशी घुराए ऐं कुबड़े जी ॻिचीअ ते तेल हारी हुन जी मालिश करणु लॻो। वरी पासीरो करे हुन जे पुठनि जी मालिश कई। मालिश करे 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 ऐं हिन छा कयो जो हिकिड़ी लोही सनड़ी राड खई, तार खई, लोही सनड़ी। उहा लोही सनड़ी तार उनखे ईअं वकड़ हुयो अंगूड़े वांगुरु। कुबड़े जे वात में उहा तार आस्ते आस्ते करे उहा कुबड़े जी वात में तार विधई निड़ीअ में। ईअं करे ऐं वरी हीअं मथे छिके। जीअं जो मथे छिकियईं त उन तार जे उन वकड़ में हेॾो सारो मच्छीअ जो कंडो, उहो कंडे समेत उहा तार निकिरी आई। पर जीअं उहा तार कढियईं त उहा कंडो कढियईं त कंडे सां बाक़ाइदे ईअं गोश्त जा लिछड़ा निकिरी आया, रत जा दिग। जीअं इहे ॿाहिरि कढियईं त ईअं कुबड़े छिक ॾिबी आहे न नक जी, ज़ुकाम में जीअं छिक ॾिबी आहे, ईअं कुबड़े ईअं छिक ॾिनी, कुबड़े छिक ॾिनी, छिक ॾेई ऐं ईअं निछ ॾेई ऐं कुबड़ो टप ॾेई उथी बीह रहियो। कुबड़ो टप ॾेई उथी बीह रहियो, टप ॾेई उथी बीह रहियो। सभिनी जो ॾिठो, बादशाह ॿिया जेके हुजनि उन्हनि सभिनी ॾिठो, सभु परेशान थी विया, सभु परेशान थी विया। परेशान थी हिते बादशाह जेके अमीर वज़ीर सभु खिल में ऊंधा त बणा असां पिया चऊं त हे मरी वियो, हे सभिनी खे वठी आयासीं, सभिनी जा किसा पिया ॿुधूं त पर हे कुबड़ो त ईअं सम्झो को कुबड़ो गश थी वियो, कुबड़ो गश थी वियो। बादशाह सभु अमीर वज़ीर सभु खिल में असुल ॿुटिजी विया। इहा कहाणी पूरी करे चईंसि हाणे सुभाणे जेकॾहिं बादशाह मूंखे ज़िंदगी ॾिनी त सुभाणे इन खां वधीक वरी तोखे नओं किसो मां ॿुधाईंदुसि। कुबड़े जो किसो अॼु पूरो कयूं।